सांगड़ का खबर शामिल कयूं पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी जी रिपोर्ट मुताबिक़ नए मुख्तियारकार काज़ी तौक़ीर अहमद चार्ज संभालण बैदि नओं शहर जो दौरो कयो। हद दख़लियूं कंदड़नि खे सख़्त वार्निंग ॾिनी ऐं अमल न करण जी सूरत में सख़्त कार्रवाईअ जो इशारो ॾिनो। गुज़िरियल ॾींहुं आफ़ीसरनि जी बदिलनि में खिपरे जे मुख्तियारकार रिज़वान अहमद सरीवाल खे बदिली करे नओं मुख्तियारकार काज़ी तौक़ीर अहमद मुक़ररु कयो वियो। अरबा ॾींहुं चार्ज संभालण खां पोइ नए मुख्तियारकार ख़म्स ॾींहुं सुबुह जो शहर जो दौरो कयो, जिते हुन हद दख़लियूं कंदड़नि खे ख़ासि तौर ते ख़बरदार कंदे चयो त तव्हांखे हींअर त नरमीअ सां चयो पियो वञे हद दख़लियूं ख़तमु करियो। जेकॾहिं तव्हां अञा बि अमल न कयो त अॻिते सख़्त कार्रवाई कई वेंदी। काज़ी तौक़ीर अहमद मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञी दुकानदारनि खे ख़बरदार कयो त रोज़ानो जे बुनियाद ते खाधे पीते जे शयुनि जी लिस्ट वरिती वञे ऐं वाज़े तौर ते दुकाननि ते टंगी वञे। साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन वधीक चयो त जेसीं ताईं हिते आहियां इंशाअल्लाह अव्हांजे शहर खे चमन बणाईंदुसि। महांगी शयुनि ज़ख़ीरा अंदोज़ ऐं हद दख़लियुनि ख़िलाफ़ मुख्तियारकार ऑफिस में शिकायतूं दाख़िल कराए सघजनि थियूं। शहरुनि पहिरें ॾींहं जी कार्रवाईअ ते मिलियल रद्द अमल ॾिनो। हुननि चयो त हर ऑफिसर अचे थो शुरूअ में अहिड़ियूं कार्रवाइयूं करे थो, बाद में थधो थी वञे थो। जेकॾहिं नए मुख्तियारकार जेको चवे पियो अहिड़ो कमु कयो त अवाम भरपूर साथ ॾींदी।